सिंधु गज़ेटियर मूजिब मेहर शहर 1876 ईस्वी में मेहर शिकारपुर डिप्टी कलेक्टोरेट जी वडी डिवीज़न है। हिन जूं उत्तर में लाड़काने डिवीज़न सां, ओभर में सिंधु दरिया सां, ॾखण में कराची कलेक्टोरेट जे 7 डिवीज़न सां ऐं ओलह में कलात जे हिज हाइनस खान जे इलाइक़े सां मिलन थियूं। जबलनि जे खीरथल जाबलू सिलसिले सां कलात ऐं मेहर विच में हदबंदीअ जी फितरी सरहद जुड़े थी। इन्हीअ जे उत्तर खां ॾखण ताईं इंतहाई ड्रेग अटकल 45 मेल ऐं वेकर 32 मेल आहे। डिवीज़न जी कुल एराज़ी प्रोफेशनल सर्वे रिपोर्ट पटांदड़ 1528 चौरस मेल आहे, पर रेवेन्यू सर्वे जे अंदाज़े मूजिब इहा एराज़ी 2504 चौरस मेल आहे, जंहिंमें काशे खां अॻिते डिवीज़न जो जाबलू हिस्सो बि शामिल आहे। इहो 3 तालकनि ऐं 34 तपनि में विरहायल आहे। हिन डिवीज़न जी मौसम मजमूई तौर ते उत्तर सिंध जे ॿियनि ज़िलनि खां मुख़्तलिफ़ न आहे। मेहर जी कुल आबादी जीअं 1872 ईस्वी में थियल आदमशुमारी में ॼाणायो वियो सा 1,42,305 माण्हू आहिनि, जिन में 1,23,471 मुसलमान ऐं 18,811 हिंदू ऐं बाक़ी रहियल 23 ॼणनि में ईसाई ऐं ॿिया शामिल आहिनि। अहिड़ीअ रीति हिते 57 माण्हू हिक चौरस मेल में रहनि था। हिंदू ऐं मुसलमान पंहिंजी पोशाक, खाधे, किरदार ऐं आदतुनि में सरहद सां लॻोलॻ लाड़काने ज़िले जे पंहिंजनि भाइरनि सां सलाहियल आहिनि। मुसलमान घणो करे ज़राअती किर्त सां वाॻियल आहिनि, जॾहिं त हिंदू पाण खे कंहिं ॿी किर्त बजाए वापार सां घणो रुधल रखनि था। रिवाज मुताबिक़ ॿई तबिका तमाक, चर्स ऐं आफ़ीम वापराइनि था ऐं तेज़ परॾेही शराब पीअण में मुलविस आहिनि। बहरहाल मजमूई तौर ते ॾिठो वञे त हिन डिवीज़न जा रहवासी माठीणा, बा अख़लाक ऐं सुठे किरदार वारा आहिनि। इहो चयो वञे थो त ॿिन्ही तबिकनि जे ज़ालुनि में वॾे पैमाने ते बेवफ़ाई जो रवाज आहे। मेहर डिप्टी कलेक्टोरेट में मुख्य रेवेन्यू ऐं मैजिस्ट्रेट अमलदार डिप्टी कलेक्टर आहे, जंहिं जे हथ में पंहिंजे निगरानीअ वारे इलाइक़े में मैजिस्ट्रेट जा मुकमिल अख़्तियार ॾिनल आहिनि। हिन हेठि 4 तालकनि जा मुख़्तियारकार ऐं 34 तपेदार आहिनि। मेहर में हिक मातहत दीवानी अदालत आहे, जंहिंजी सदारत मक़ामी जज करे थो, जंहिंजी हद सॼी डिवीज़न में पखिड़ियल आहे। हू सॼे साल में ककड़, थरेड़ी ऐं नसीराबाद जे शहरनि में अदालती मक़सदनि ख़ातिर चकर हणंदो रहे थो। मेहर डिवीज़न में मुक़ररु थियल पुलिस वारनि जो कुल तादादु 131 आहे, या हिकु पुलिस वारो आबादीअ जे 1086 माण्हुनि ते मुक़ररु थियल आहे। उहे ज़िले ऐं प्यादल बहराड़ीअ जे दस्ते में विरहायल आहिनि ऐं इन्हनि जो वॾो तादादु शिकारपुर कलेक्टोरेट सां लाॻापो रखे थो। मेहर पुलिस दस्तो जेको सिधीअ रीति 2 चीफ कांस्टेबलनि जे मातहत अचे थो, जिन मां हिकिड़ो मेहर में रहे थो ऐं ॿियो वारह में रहे थो। हिन डिवीज़न में हिन वक़्तु 2 म्यूनिसिपल इदारा आहिनि, जिन मंझां हिकिड़ी मेहर म्यूनिसिपालिटी 1 जुलाई 1873 ईस्वी ते ठही हुई ऐं ॿी खैरपुर नाथन शाह म्यूनिसिपालिटी आहे, जेका 1 अगस्त 1873 ईस्वी ते जुड़ी हुई। मेहर म्यूनिसिपालिटीअ जी 1873-74 ईस्वी साल लाइ वसूली 1577 रुपया ऐं ख़र्च 575 रुपया हो, जॾहिं त खैरपुर नाथन शाह म्यूनिसिपालिटीअ जी आमदनी 542 रुपया ऐं ख़र्च 347 रुपया थियो हो। हिते समूरी मेहर डिवीज़न में रुगो मेहर में हिकिड़ी मेडिकल डिस्पेंसरी आहे। उहा अटकल 25 वरह अॻु ठही हुई ऐं इन्हीअ जो इंतज़ाम बम्बई मेडिकल सर्विस जो इस्पताल नाइब संभाले थो, जंहिंजे मातहत थोरा ॿिया मुलाज़िम बि आहिनि। हिन डिस्पेंसरीअ खे मुकमिल तौर सरकार तरफ़ां इमदाद ॾिनी वञे थी, जेका मालियत सालियानो 1000 रुपयनि खां वधीक हूंदी आहे। मेहर डिवीज़न में का बि जेल न आहे, पर हर हिकु मुख़्तियारकार जे हेडक्वार्टर में चावड़ी आहे, जिते मुक़दमा न हलायल कैदियुनि खे रखियो वञे थो। सज़ा खाधल ॾोहारी 1 महीने ताईं सज़ा भोगे सघनि था, पर घणी सज़ा खाधल ॾोहारियुनि खे शिकारपुर में वाक़िअ जेल ॾांहुं मोकिलियो वञे थो। हिन डिवीज़न में 1873-74 ईस्वी में हर क़िस्म जे सरकारी स्कूलनि जो तादादु 11 हो, जंहिंमें 426 शागिर्द पढ़ंदा हुआ। हिन अहम डिवीज़न जे वापार में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो अनाज शामिल आहे, जेको ॿेड़ियुनि ज़रिए सिंधु दरिया वसीले कोटड़ी, हैदराबाद ऐं ॿियनि जायुनि ॾांहुं मोकिलियो वञे थो। मेहर डिवीज़न में ख़ासि 8 मेला लॻनि था। मेहर डिवीज़न में मजमूई तौर 31 पतण आहिनि। मंझाउन घणा सिंधु दरिया ते या ओलहंदे नारा ते वाक़िअ आहिनि। इन्हनि समूरनि जा नाला उन्हनि ॻोठनि तां पियल आहिनि, जिन जे वेझो उहे वाक़िअ आहिनि।